हिंगोरजा में मुबैना तौर खंबे गुम कयल बिन नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ सिविल सोसाइटी कॉम्प्रेस कारकुननि एहतजाज कयो। इन मौके ते अॻवाननि चयो त 1 महीनो गुज़रण बावजूद खंबे गुम कयल नौजवान अजब तुनियो राशिद सोलंकी जो पतो नाहे पियो। उन्हनि मुबैना तौर खंबे गुम कयल नौजवाननि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा में सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त कारकुन पारां अॼु रसूलाबाद जे अजब तुनियो ऐं राशिद सोलंकी समेत सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां खंबे गुम कयल जेके क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ डॉक्टर नज़ीर कोकर, उल्फत सतो, शौकत गांगरो जी अॻुवाणी में मच्छर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शामिल अॻुवाननि चयो त 1 महीनो अॻु रसूलाबाद मां 2 नौजवान अजब तुनियो ऐं राशिद सोलंकी समेत सिंध मां खंबे गुम कयल नौजवाननि जो अञा ताईं को बि ॾस पतो नाहे मिली सघियो। हिननि चयो त खंबे गुम कयल नौजवाननि खे बाज़ियाब कराइण ते असांजो एहतजाज जारी रहंदो। जॾहिं त इन्हनि जो इहो बि चवणो आहे त कोर्टनि में अगरि उन्हनि जो ॾोह आहे त उन्हनि खे कोर्टनि में पेश करे उन्हनि मथां केस पिणु हलाया वञनि। हिननि जो चवणो आहे त उन्हनि खे जेके क़ौमी कारकुन खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि खे बाज़ियाब न करायो वियो त असांजी एहतजाजी तहरीक असीं वधाईंदासीं। जी ठीक है, वही मेहरबानी अपडेट करण जे लाइ अब्दुल जब्बार चांग। नाज़रीन, अवां खे आगाह कयो पिया हिंगोरजा मां, जिते मुबैना तौर खंबे गुम कयल 2 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ सिविल सोसाइटी ऐं कॉम्प्रेस कारकुननि एहतजाज कयो।